नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा आहियूं त कंधकोट वेझो ॻोठ सनो खान ॻोलो में ॻोठाणन इमदाद, फ़कीर ॻोलो, फिदा हुसैन ॻोलो, अली गोहर ॻोलो, गदा हुसैन ॻोलो ऐं ॿियनि बख्शापुर पुलिस खिलाफ़ एहतजाज कंदे चयो त कुझु ॾींहं पहिरीं ॻोला बिरादरी जे बाअसर माण्हुनि मोहम्मद अली, जमालुद्दीन, पहिरदीन, शेर अली, मुज़फ़र, मुख़्तियार ऐं ॿियनि असां मथां हमलो करे ज़ख़्मी कयो है, जंहिंजो केस बख्शापुर थाणे ते दाख़िल करायो है, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हिननि एसएसपी कश्मीर खे अपील कई है त फौरन नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। साल थी विया आहिनि, 2 सालनि जो को अञा बि मथे ॻाल्हि आहे। असांजो पंहिंजो बिरादरी जो मसइलो आहे, उन बिरादरी जे मसइले में असां त पंहिंजो चुप करे वेठासीं, चयोसीं आख़िर बिरादरी जो मसइलो आहे, कॾहिं न कॾहिं हल थी वेंदो। उन हल जे बावजूदि सालनि खां पोइ बि उहो पंहिंजो पाण अची करे असांखे धमकियूं ॾेई रस्तनि ते रोडनि ते जवाननि खे विढ़ी करे अञा उन जवाननि जे विढ़ण खां बाद में पहिरें नंबर में वञी करे असांजे मथां एफआईआर कराए जवान असांजा गिरफ़्तार कराए, उहे जवान असांजा गिरफ़्तार कराए उन्हनि जवाननि खे कढराए ॿाहिरि कुटराए मारा ॾियारे हिन वक़्तु हुन जा धमकियूं था हलनि। छाजे करे त मां न कॾहिं ॾींदुमि, न ॾियण लाइक़ु बि तव्हांखे आहियां, तव्हां एॾा कमज़ोर आहियो जंहिंजो कमज़ोरी जो को हालियत बि न आहे। उन खां बावजूदि हिन वक़्तु बि असांजे ॻोठनि जे पासनि सां बिल्कुलु कंहिं बि ओस पास खां हर बि माण्हू उन खे चए थो बाबा हर मामिलो आहे बि तुंहिंजे मथां, वरी उन्हनि जे मथां धमकियूं बि तूं ॾींदो रहे थो, तोखे उहो जुगाए नथो। हिन वक़्तु असां इन ॻाल्हि में मसरूफ़ थियूं, एसपी साहिब खे इहो अर्ज़ु अपील था कयूं त महिरबानी करे असां सां पंहिंजो मदद पंहिंजे बादशाही जे सदके असां सां पंहिंजो मदद कयो वञे महिरबानी सां। ईअं बि न आहे, हिन वक़्तु बख्शापुर जे पुलिस खे असां फ़रियाद कयूं था, केस कयूं था, पोइ बि पुलिस वञी करे उन्हनि धाड़ियलनि सां पंहिंजा राब्ता कयूं, रस्तनि ते बीही करे उन्हनि खे चए थो तव्हां हलिया वञो, असां तव्हां ॾिठा अचूं। रस्तनि खां पैसा वठी करे उतो वापसि थियो, हलियो थो वञे, कॾहिं बि को माण्हू कोन थो वठे। उहे पैसे वारा असां मलंग आहियूं, मिसकिन आहियूं, लॼाता लतीफ़ जा मलंग आहियूं, मौला खे मञींदड़ आहियूं, असांजो कोई बि गवाह नथो करे। इन जे करे असां अपील था कयूं त एसपी साहिब खां सवाइ असांजो कोई मदद नथो थी सघे। साल ॾेढ जो मामिलो बरोज़ थियल आहे, असां सां मोह न ॾिनई, आख़िरकार धमकियूं ॾिनई त ॿियो ओड़े पाड़े वारो चयो बाबा उनखे मोह ॾे, ख़ैर कर, असांखे धमकियूं बि ॾिए थो, घरनि जे पासनि सां फिरे थो, हथियार खणी घुमे थो वञे विढ़ण जे लाइ। असांखे इन खां ख़तरो आहे। हुकूमत एसपी साहिब महिरबानी करे अदल करे उन्हनि खे गिरफ़्तार करे। एसपी साहिब असांजो इहो चवणु आहे त असांजो जेको इहो आहे मसइलो असांजो, उहो असांजे मथां हमला करे थो, सभु धाड़ियल आहिनि, रुपोश आहिनि, उहे आहिनि, असां ग़रीब माण्हू, असांजी कोई ॻाल्हि नथो ॿुधे। हुकूमत ॾे वञूं था, वञे थो हा करे, खुशकापुर में दान ॾे थाणे में, उहो वञे थो, उतां थी ख़ाली मोटियूं थो अचे। असां अर्ज़ु कयूं था असांजो जेको मसइलो आहे असांजो हल करे, एसपी साहिब अर्ज़ु कयूं था महिरबानी करे जीअं असां ग़रीब इमदाद करे पंहिंजे मामिलो आहे। तंहिंजे करे असां तक़रीबन उनखे 2 साल थी विया आहिनि, 2 सालनि खां पोइ न मोह ॾिनई, न का ॻाल्हि कयईं, न अमीर कयईं, न सत कयईं, का कंहिंसां मुहाल न कयईं। तंहिंखां पोइ वरी असांजे मथां धमकियूं ॾिनई, फायरिंगां कयईं। तंहिंजे बि घणनि माण्हुनि बि चयो बाबा इहा ॻाल्हि तूं न कर, या तुंहिंजे में तूं मुनासिबु न आहे, तूं इहो कमु करे थो, ग़रीब मिसकिन आहिनि, तव्हां उनजे मथां हमलो करे थो, फायरिंगां करे थो, इहा ॻाल्हि तूं न कर। इन खां बावजूदि हाणे उनजे बावजूदि असांखे ॿुधे थो, न करे थो फ़रियाद, पर बख्शियापुर कोन थो वठे। वरी उनखां वठी चवंदा महिरबानी करे बाबा उनखे गिरफ़्तार कर, केर बि असांजो कोन मसइलो कोन थो ॿुधे। असां तंहिंजे करे घर वारा खे यादि कयूं, उनजे बावजूदि वरी फायरिंग असां हमलो करे ॻोठे में घेरो करे 4 माण्हू, उहो हमरा जेको असांजे मथां उनजे मथां इल्ज़ाम आहे इहो मोहम्मद अली आहे, माना मुज़फ़र आहे, साईं खे चवां इहो मोहम्मद अली आहे, जमालुद्दीन आहे। पुलिस खे चऊं था बाबा तूं महिरबानी करे, मां वञा थो, वञे थो, ख़ाली मोटियो थो अचे। चलो चाहियूं केरु पंहिंजो हिकिड़ो माण्हू बि कोन थो चए, वञे चाहियूं पी मोटियो थो अचे, न कंहिं ॻाल्हाए थो, न ॿोलाए थो। असां चवंदा महिरबानी करे माण्हू गिरफ़्तार करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।